जो हुकुम मुझी नानी चवंदी ही नानो त जवानी में मञा थो पीरी में ईंदुसि कारनि वारनि में वियो हो अछनि वारनि में आयो आहे अॼु ही कारनि वारनि वारा बच्चा असां सूर्य बादशाह ला जड़िया आहिनि सूर्य बादशाह हिकिड़ो न पर सूर्य बादशाह जे बच्चे बच्चे त कुर्बान थींदा असीं मदीनो ॾिसी आई आहियां कब्तुल्ला ॾिसी आई आहियां उते बि इहा ई ख़ुशबू आहे इहा ई ख़ुशबू आहे बा उते भी इहा ख़ुशबू पई अचे गारे वियासूं हज़ूर बाग जन जी गार ते चढ़ियासूं 3 किलोमीटर मूंखे चयऊं त तूं पोड़ी ऐं रुली मरी पवंदी न चढ़ मूं चयो जीए रोज़े धणी भेज पगार 300 किलोमीटर मथे चढ़ी वियुसि उन गार हेठां ॾिठमि हज़ूर पाक हुन पंधरनि ते सुम्ही असां लाइ इस्लाम क़ाइमु कयो आहे ऐं असीं वरी लंडननि में वेठा हुजूं असीं हिते निमाज़ूं पढ़ूं असीं हिन मिटी खे सलाम ॾियूं पंहिंजी खे असां लाइ पाकिस्तान ठाहियो असांजो नबी पाक जेको ॾिसी आया आहियूं त पथरनि ते सुतो उन गार में ऐं उन गार में 2 नफ़िल पढ़ी आहियूं हज़रत याकूब अलैहिस्सलाम उहो नांग आयो आहे नांग चयो आहे त तूं हज़ूर चयो त तूं रोई छो थो चए रोया इन लाइ त का शइ मूंखे कटे थी चयो को मुंहिंजो आशिक़ आहे जंहिं महिल खुड़ी परे कई त नांग चयो त हज़ूर पाक तुंहिंजी सिक में सड़ी रुली धुली आयो आहे सुभान अल्लाह अॼु उहा सिक अथई जेका असांजे बचनि खे त काहे आई आहे इहा ख़ुशबू मूं उते ॾिठी हज़ूर जे गार सौर में मूं ॾिठी उहा ख़ुशबू बाबा मारो जियो पंहिंजे औलाद जेॾी महिल ॼमे न ओॾी महिल आज़ान ॾियारे हुर बनाए छॾियो हुर मन पागारो मन हज़ूर जन जे मुल्क जी हवा अथई हज़रत अबू बकर सिद्दीक़ उमर फारूक उस्मान गनी हू ख़लीफ़ा पर जज कजाई ख़लीफ़ा सचा कदे हलन ते हिन जी बद बि लॻे दुआ बि लॻे वॾियूं कुझु ॻाल्हियूं आहिनि ही ख़लीफ़ा बि बुज़ुर्ग कनि असीं नथा चई सघूं छा जो हिननि खे लक़ब आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ उमर फारूक उस्मान गनी अली मुर्तज़ा जो असांजो अली उन जे बच्चनि केतिरियूं मुश्किलातूं ॾिठियूं आहिनि इस्लाम लाइ अॼु इस्लाम असां हिननि ॿियनि अंग्रेज़नि जे हवाले करे छॾियूं सिंधी ॻाल्हाइण अचेसि थो कॾहिं कलमो भरियो आहे बिलावल असांजो बच्चो आहे हिन खे तव्हां तकरीरुनि में ॾिठो आहे हिन कॾहिं बिस्मिल्लाह रहमान पढ़ी तकरीर कई आहे हिन खे सिंधी ॾांहुं अचे थो हू सिंध जो मालिक थी थो सॾे BBC लंडन जो मालिक आहे भले उते वञी रहे हिते न रहे ही सिंध सिंधियुनि जी आहे जेके हिते पढ़नि लिखनि अलिफ अंब बेबला ही सिंध उन्हनि सभाजड़नि जी आहे ही सिंध उन्हनि किनड़नि कोझड़नि जी आहे जेके अलिफ अंब बेबला पट्टी ते पढ़ी वॾा थिया आहिनि जेके अंग्रेज़नि में पढ़ी माण्हुनि जा कातिल थिया आहिनि जेके उते पढ़िया आहिनि ॿिए मुल्क में उहे कातिल थिया आहिनि बेनज़ीर घणा मारिया 6 हुर मारिया विया ॿुधायो मूंखे उहे कंहिं माराया भुटे खे छो सज़ा आई छो दुश्मनियूं थियूं उहे हेठनि भुटे खे चोरे माराए छॾिया उहे 6 सांगड़ जा हुर आहिनि उहा सांगड़ असां हिननि जे हवाले कयूं त असांजा वरी ॿिया क़तल कनि असां दोदा पुट जड़े छॾिया आहिनि सूर्य बादशाह जा अॻियां नौकरनि माना आहिनि कुर्बानी ॾियण वारा असांजी पंहिंजी फ़ौज आहे ये फ़ौज साथ न ॾिनो त असांजी पंहिंजी फ़ौज आहे सभु अलाह जी फ़ौज बंदे मोकिली अथसि सूर्य बादशाह जे तरफ़ लाइ मोकिली अथसि अॼु ॾिसनि न उहे पढ़ियल लिखियल अचनि न सुटेट बुटेट वारा जेके अंग्रेज़ी पढ़िया आहिनि अहिड़नि सभाजड़नि जे विच में वेहनि न त हिननि जे रूह में छा जज़्बो आहे मदीनो त ॾिसो था अचनि पर उन्हनि खे इहा ख़बर आहे त सैयद जी छा आहे इज़त ही सैयद खे वेही टीवी में छा था चवनि काश उहो टीवी असां भञी छॾियूं असांजे मुर्शिद जे नाले कंहिं बि बरख़लाफ़ ॻाल्हायो आहे त असांजी हज़ूर पाक वटि दां आहे असीं माऊं दां कंदियूंसीं हज़ूर पाक खे अर्ज़ु कंदासूं त ही मुस्लमान थी करे हिन नबियनि जो नाले छो था चवनि पर हू असांजो नालो आहे सहप असां सह न आहे असांजा हज़ूर इमाम हसन हुसैन शहीद थी विया सही ॿुधई अबा असां सिर ॾींदासूं पर फिरंदासूं कोन फिरण वारनि खे निपूड़े जी ॿिली बच्चे खे कुए खे धांधूड़ींदी आहे न असांजी दिलि में इहा ई आहे त उन्हनि खे ध्यानु ॾियणियूं पर पुॼी नथा सघूं जो असांखे ताक़त कान्हे ॿुधई
ताक़त इन करे पुॼी नथा सघूं जो असां अञा थोरो नालो वठूं था त सभु फ़ौजूं पुलिसूं चढ़ियो वञनि। छो चढ़ियो वञनि? हक़ ई सच ते चढ़ण वारनि खे नालत हुजे, उन्हनि खे नारो कीन छॾीनि त हक़ ई सच ते हलनि। हक़ ई सच जो नारो, असांजो अर्ज़ु इहो आहे त असां हुननि खे छॾे ॾियनि। असांजे वोटनि में का बि हाणे असां विया आहियूं वोटनि ॾियण में, हुन में साओ पनो मिलियो कोन्हे। हुयो ई कोन। मायूं जाहिलियूं वीचारियूं ॻोठनि जूं सभु आजड़ियूं, के वरी चवनि असांखे बेनज़ीर पैसा थी ॾे। थोरा पैसा त हुकूमत जा आहिनि, जेका चढ़ंदी सा पई ॾींदी। हू पढ़े वारियूं वीचारियूं जेके हिंदू ग़रीब जिन वटि अटो कोन्हे, पोइ उन्हनि खे चयो बरगलायो अलाए छा छा चयो, कोटा पैसनि जा ॾियो हलिया वञनि। शाज़िया मारी अचे न मूंसां ॻाल्हाए, हिनखे तोखे जहिड़ो के आहे, कंहिंजे मुल्क में वेठी सांगड़ में वेठी आहीं, अगरि पघार हीअं करे त तूं हीअं थी वञे। पघार जो इहो शान न आहे जो कंहिं माउ जी झोली ख़ाली करे। पघार जो इहो शान न आहे जो कंहिंजी बद दुआ खणे। जंहिंखे ॾाढ़ी मुछ न आहे उहो पाकिस्तान जे लाइक़ जे राहक न आहिनि। उहे फ़क़ीर वञी पंहिंजी मढ़ी ठाहिनि, पंहिंजे लेखे असांजे हिन पाकिस्तान में न अचनि। जेके चङो माण्हू इमरान ख़ान कुझु चङाई कई आहे न, बेग़ैरतनि खे ॿधो अथसि त हुनखे जेल ॾेखारिया अथनि। जेको चङो माण्हू चङाई करे कंहिंजी चुल्ह ॿरे त हुनखे वञो जेलुनि में ॿधीनि। वधीक हिननि खे असीं छा चऊं, वधीक पघारो चवंदनि। ॿियो हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ॾिसी आया आहियूं, असांजा बच्चा ई घणा, असांजा सूर्य पुट घणा आहिनि। अम्मा ज़ात कहिड़ी ॿुधाई पंहिंजी? ऐं ज़ात कान ॿुधाईंदुसि, ज़ात न ॿुधाईंदुसि। हिकु अल्लाह आहे, ॿी धरती आहे, उन जे विच में सची ॻाल्हि कंदुसि, सची ॻाल्हि कंदुसि। पीपी जा बि असांजा बच्चा आहिनि, हिन सिंध जा धरती जा आहिनि, पर हक़ ते हलनि। असां हुननि जो बि हक़दार आहे, भले रहनि भले कनि, पर हक़ ते हलनि न। असीं जेको अखियुनि सां ॾिसी आया आहियूं, असां जेके मदीना इहे ॾिसी आया आहियूं, असां लाइ कूड़ा आहिनि। ऐं हीअ हिकिड़ी सची आहे, हीअ वोटनि में चढ़ी वई। असां त चाहींदासीं त न बरख़िलाफ़ वोट थियनि, छो थियनि? हिननि जो बि हक़ आहे, हक़ सच जा खणनि। हीअ बि सिंध जा आहिनि, सिंध में चाहिनि था न असीं सिंध जा आहियूं, हक़ सच जा खणनि।